सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन सख़्त कंदे पुलिस शहर मुकमिल बंद कराए छॾिया। सिंध हुकूमत जे हिदायतुनि ते अमल कंदे सकरंड शहर में मुकमिल लॉकडाउन कयो वियो, जॾहिं त मंझंदि 3 वॻे ताईं शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमिल तौर बंद रहिया। असिस्टेंट कमिश्नर सलीम जतोई, मुख्तियारकार वसीम लाशारी, SHO लतीफ़ फहीम ऐं ॿियनि पुलिस एहलकार साण करे शहर जो गश्त कयो। कोटड़ीअ में बि 12 खां 3 वॻे ताईं सख़्त लॉकडाउन रहियो, जंहिं तहत कोटड़ीअ शहर ऐं साइड जा समूरा कारोबारी मर्कज़ अलमदीना चौक, शाही बाज़ार, लियाकत रोड, खुर्शीद कॉलोनी समेत समूरनि इलाइक़नि में कारोबार मुकमिल बंद रहियो, जॾहिं त पुलिस शहर जो गश्त जारी रखियो। सोबेदार शहर में बि SHO मुस्लिम शेख ऐं वॾे मुंशी बरकत अली मंगणे जो पुलिस नफ़री साण करे स्पीकर ज़रिए शहरियुनि खे अपील कई त कोरोना वायरस सबबि सिंध हुकूमत जे हिदायतुनि ते जुमे जे ॾींहुं सुबुह खां शाम 3 वॻे ताईं शहर मुकमिल बंद रखियो वञे। ॿियनि शहरनि जीअं टंडो, गुलाम हैदर जा बि मेन कारोबारी मर्कज़ ऐं रोड रस्ता वीरान नज़र आया, जॾहिं त मुख्य रोडनि रस्तनि खे मुकमिल तौर बंद करे पुलिस जा एहलकार मुक़रर कया विया हुआ। टंडो जान मोहम्मद में बि पुलिस ऐं इंतजामिया सिंध हुकूमत जे फ़ैसिले ते अमल कंदे शहर में मुकमिल लॉकडाउन करायो, जॾहिं त शहर में पुलिस एहलकारनि गश्त कंदे शहरियुनि खे घरनि ताईं रहण जी हिदायत कई। कोटडीजी में बि कोरोना खां बचाव लाइ लॻायल लॉकडाउन ते अमल कराइण लाइ पुलिस कोटडीजी शहर, कोट बंगलो ऐं कुंभ शहर खे मुकमिल बंद कराए छॾियो। नओं दबालो में बि सिंध गवर्नमेंट जे हिदायतुनि ते लॉकडाउन सबबि शहर मुकमिल बंद रहियो, जॾहिं त पुलिस शहर जो गश्त जारी रखियो, जंहिं करे मस्जिदनि में निमाज़ जो इज्तिमा न थी सघियो ऐं माण्हू घरनि ताईं महसूर रहिया। होॾां मीरपुर बाथेले में बि मुकमिल लॉकडाउन रहियो, जॾहिं त पुलिस शहर जो गश्त कंदी रही। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk